अॼु शहरी इताद जी मीठी लाइट जो मुतलक मां वेठो हुअसि वापडा औकाफ़ में, जिते इंचार्ज आहे ज़ुबैर बलोच साहब। उते बदतहज़ीबी कई मूंसां ज़फ़र शेख वलद नूर मोहम्मद शेख। पोइ वरी मां सेवण थाणे ते वियुसि, SH सेवण मूंखां NC न वरिती। पोइ बाकर शेख चयो त बाबा ॻाल्हि वधायो न खुटायो। पोइ वरी मां वापसि आयुसि। पोइ वरी उते मूंखे ज़फ़र शेख माना तशदुद कयो, वरी पंहिंजे हथियारनि सां माण्हू घुराई, मुंहिंजी वॾी तस्दील कई, मूंखे ठोशा हयईं मारियईं। पोइ मूं लाइव हलाई बेयारो मददगार, मां वाझाईंदो पियो वतां इंसाफ़ हला। पोइ मुंहिंजूं मोबाइलूं कसियूं, गाॾियूं कसियूं। मां सिंध वासियुनि खे हे झोली खणी दुआ थो कयां, मुंहिंजो साथ ॾियो। इंशाअल्लाह इहो मां तव्हां सां वचन थो कयां। हिननि जेका अॼु मुंहिंजी तज़लीली कई आहे, मूंखे ॾाढीअ मां वठी गेलियो अथसि ज़फ़र। मां इंशाअल्लाह हिननि ते FIR कराईंदुसि। मुंहिंजो मुराद अली शाह खां मुतालबो आहे, बिलावल भुट्टो खां मुतालबो आहे, सैयद आसिफ शाह खां मुतालबो आहे। आख़िर हिननि सेवण जे माण्हुनि मुंहिंजी केतिरी तज़लील कई आहे, केतिरो मूंखे मारियो आहे। अलाह जो वास्तो अथव, नबी क़ुर जो वास्तो अथव। हिननि ते FIR करायो, मूंसां इंसाफ़ कयो। बार बार सभु शहर जा माण्हू वेठा, के मूंखे छॾायो न। अकबर मलाह जे सही गुलाम मुस्तफ़ा मेमण सैयद नवाज़ सोलंकी, हफ़ीज़ पवर, ज़फ़र शेख मूंखे मारींदो रहियो। अकबर कोटोड़ मूंखे उन्हनि छॾायो बि न। इहो सेवण जो हाल आहे। मां हड़तालनि में हरंदु गॾु मूंखे हेॾी तज़लील कई अथनि। मुंहिंजी हिकिड़ी अर्श वारे खे तव्हां कोर्ट खे मुंहिंजी अपील आहे, सुप्रीम कोर्ट खे, जज खे, आसिफ सरदारीअ खे, बिलावल भुट्टो खे, वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे, सुप्रीम कोर्ट खे, हिननि मुंहिंजनि ॻोड़नि जो क़दुरु कयो। हिननि ते FIR कयो, हिननि खे हिफ़ाई ॾियो। अहिड़ा माण्हू माशरे में हूंदा त असांजी तज़लील पई थींदी। मां राशिद बाबूर सुमरे खे चवंदो, राशिद सुमरा मां तुंहिंजी जमात जो आहे। अॼु सेवण में मूंसां हेॾी बेवाजिबी थी आहे, मूंखे ज़मीन छा ॾिए, मां हलियो वञा। ओ सिंध वासी, ओ कानूनी इदारा, ओ फ़ौज, ओ ISI, ओ एजेंसियूं, कॾहिं तव्हां असांजो तदारुक कंदो? नवाज़ सेवाणी में इहे नाज़िम चौकियो थी वेंदो, मूंखे मारे छॾींदा। बिलफोर मुंहिंजो मुतालबो आहे ज़फ़र शेख, बाकर शेख खे गिरफ़्तार कयो, जेके हथियार खणी आया। नज़ीर ओठो वेठो तहक़ीक़ करे, जिन बि मूंसां तशदुद कयो आहे, उन्हनि खे कानून जे गठड़ में आणियो। अलाह जो वास्तो अथव, नबी क़ुर जो वास्तो अथव, मूंसां इंसाफ़ करण में मुंहिंजी मदद कयो।